अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध ख़बर जो सिलसिलो जारी है। तव्हां सां मदजी में ख़बर शेयर कंदा मदजी शाही बाज़ार में इमदाद मीरानी के होटल ते जुणेजा बिरादरी के ॿिनि धुरनि में झेड़ो, लतन मुकन स्रोटन ऐं लठिन सां हमलो, इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठ इज़त जी वांड जे रहवासी इमदाद जुणेजो ऐं ज़ुल्फ़कार जुणेजो जे ॿिनि धुरनि विच में होटल ते झेड़ो थी पियो। पुलिस ऐं सियारनि पहुची झेड़ो टारियो। ज़ख़्मी तालका अस्पताल मुंतक़िल कया विया। ज़ख़्मी में अमानुल्लाह जुणेजो, ख़ालिद जुणेजो, सिराज जुणेजो ऐं ॿिया शामिल आहिनि। ज़ख़्मी पारां थाने में हिक ॿिए खे गारगन पुलिस 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। उन सिलसिले में मदजी पुलिस मौक़िफ़ ॾींदे चयो त जुणेजा बिरादरी जे ॿिनि धुरनि विच में पुराणो तकरार हलंदो हो, जंहिं तां झेड़ो थी पियो आहे। ॿिन्ही धुरनि हिक ॿिए ख़िलाफ़ NC दाख़िल करायूं आहिनि। 3 जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। वधीक जांच करे रहिया आहियूं। वधीक ख़बरूं ॾिसण लाइ विज़िट कंदा असांजी वेबसाइट www.sindhujratnews.com।